अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापने का जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट बढ़ंदी रहे दोस्तों। त तव्हांखे इहा वॾी अपडेट ॾियण वारा वीडियो में दोस्तों, त हीअ वीडियो मुकमल ॾिसंदा तव्हांजे लाइ ई आहे वीडियो दोस्तों। जीअं त तव्हांखे ख़बर हूंदी दोस्तों त बालाज खान जी जेका शादी आहे त राबेल सां थी चुकी आहे दोस्तों। ऐं जीअं असां तव्हांखे ॿुधाए चुका हुआसीं त हीअ शादी न पर हिकु ख़्यालु हूंदो दोस्तों। त ईअं ई थियो दोस्तों, हीअ बालाज खान जो हिकु ख़्यालु हुयो दोस्तों। ऐं बालाज खान पंहिंजे दिमाग़ में सोचे रहियो हुयो दोस्तों त जॾहिं मां राबेल सां अगरि शादी करे बि वियुमि त हू मूंसां सरचा कॾहिं बि न कंदी। छो त ज़ोर जी शादी जेकॾहिं मां हुन सां कंदुमि त हू कॾहिं बि मूंसां सरचंदी न। ऐं जेकॾहिं मां हुन सां प्यार सां शादी करणु चाहियां त हू ईअं बि न चाहींदी दोस्तों। हीअ बालाज खान जो जेको ख़्यालु हुयो जो दोस्तों, जेको ख़्यालु टुटण खां पोइ बालाज खान जो जेको होश ठिकाणे ते अची वियो दोस्तों। ऐं हू पंहिंजे मुंशीअ खे चवणु लॻो त मुंशी जेका राबेल आहे त उहा असांजे माना ख़्वाबनि में बि असां सां नथी ठहे, असांजी ख़्वाबनि में अचे थी त उते बि माना असां सां सरचा नथी करे दोस्तों। ऐं मुंशी हुनखे चवंदो त कॾहिं बि राबेल जेका त तुंहिंजी थींदी कोन। इन खां सुठो आहे त मां तोखे जीअं चयो त हुनजी ॿांह मरोड़े करे हुनजो वास वठी छॾियो त उहो बहितरु आहे। ऐं बालाज खान उहो न चाहींदो त बालाज खान जेको आहे त माना कंहिं छोकिरे जी ॿांह मरोड़े ऐं हुनजी ज़बरदस्ती माना जेको आहे त इज़त ते हमलो करे दोस्तों। बालाज खान जो चवणु आहे दोस्तों त जॾहिं बि मां राबेल सां कयां त माना मिसाल शादी कयां, हुनजी इज़त सां खेॾणु नथो चाहियां, पोइ ज़ोर या ज़बरदस्ती या प्यार सां बराबरि हुन सां शादी कंदो दोस्तों। हुन सां को बि माना बेवाजिबी न थींदी दोस्तों। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बालाज खान जी घरवारी मरियम जेका आहे त उहा जेका त मंठार ते ॾमरियल आहे दोस्तों। ऐं हुन जेका घर में जेका ॻाल्हि कई त हुन मुंहिंजे भाइट ते हमलो कयो आहे, मरियम जे भाइट ते, जीअं त मंठार हमलो कयो आहे। ऐं मरियम जो चवणु आहे त हुनखे मां ज़हर ॾेई मारिया त बि घटि आहे। त जिते माना राणी चयो त बालाज खान जे हुकुम ते, बाबा जे हुकुम ते मंठार जो क़दम खयों आहे, छो त हू नौकर आहे, हू हुकुम जो पाबंद आहे। जी दोस्तों, त हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अहिड़ियूं अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे, जीअं बर वक़्तु तव्हां ते अपडेटूं पहुचंदियूं रहनि। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।